करमू काॾे थो वञी? अरे धनु अॼु वञी बकरी जो सिर थो खपायां। छो करमू चरियो थियो आहे छा? हा यार माण्हू त वञी चंड ते पहुता आहिनि, असां अञा बकरियूं चारियूं था। छा मतिलब आहे करमू तुंहिंजो? छा चवण थो चाहीं? दस त सही। बस तूं मूंखे इहो त ॾस तो वटि मोबाइल कहिड़ी आहे? हा करमू ही ॾिस मोबाइल। ही बि का मोबाइल आहे? मोबाइल हुजे त का टच वारी हुजे। बस यार असां अॼु बि हफ़्ते खां पोइ तड़ कंदा आहियूं, तूं वरी निकितो आहे टच वठण जे। असांखे 10 रुपए जी बि ताक़त न आहे, ही मुड़ुस वरी टच वारो मोबाइल वठंदो। यार धनु तूं तां चरियो तो वारे मोबाइल ते पोड़ियूं बि न ठहंदियूं। अरे झट अॼु फेसबुक जो दौर आहे, टच वारे मोबाइल ते शहर जूं छोरियूं फसाईंदासीं। हा यार चई त सच थो, तूं त वञी बकरी खपाईंदे, तूं वटि यार बकरी त पंहिंजी आते पर घर में कुकड़ी कोन्हे। हा यार धनु मां त हाणे हलायां थो, शाम ताईं तूं बि मोबाइल जो को बिलो कर। हा यार करमू मां बि वञी मुला जे पेट थो चढ़ां, सॼो ॾींहुं चंदो थो करे, चंदे वारी पेटी मुंहिंजे घर थो रखे, ॿियो न त 2-3 हज़ार उन पेटी में हूंदा ई हूंदा। हाणे कई न कम वारी ॻाल्हि, बस तकड़ कर तूं बि हल, शाम जो मिलंदासीं। कर ख़बर जानू काॾे वियो आहीं? हा सोट वियो होसि कम सां, पर ख़बर पई आहे लश्कर खान पंहिंजे ॻोठ वारनि खे घुरायो आहे। जानू असांजे ॻोठ जे मथां हमलो कंदा छा? हा लॻे ईअं थो। जानू भल अचनि, दिलि खोले अचनि, ऐं असां बि हथनि में चूड़ियूं न आहिनि पातियूं, धक हणंदासीं। अदा उहो तॾहिं जॾहिं रईस इजाज़त ॾे, रईस फ़िलहाल निंड में आहे। तुमन ऐसे की आगा असां कंदासीं। सौट दादन ऐं रोशू वारा सभु ईंदा, रईस लश्कर खान ॾे, ऐं असां कुल 4 ॼणा आहियूं। जानू असां रोशू दादन जे लाइ काफ़ी आहियूं। हा जानू रोशन ऐं दादन खे टोड़ाइण असांजो कमु आहे।